नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे दुबई मां ख़बर ॾींदा। दुबई जी अदालत हिकु एशियाई जोड़े खे हिक ॿिए खे मारण जे ॾोह में 6 महीना क़ैद जी सज़ा खां पोइ मुल्क बदर करण जी सज़ा ॿुधाए छॾी। अरब मीडिया जी रिपोर्ट मूजिबि जोड़े में उन वक़्त जहिड़ो थी पियो जॾहिं मुड़ुस पंहिंजी 25 सालनि जी ज़ाल जे साम्हूं ॿीहर शादी करण जो इरादो ज़ाहिर कयो। पहिरियां ॿिन्ही में डिगी बेस थी ऐं पोइ औरत पंहिंजे मुड़ुस खे मोचड़ा हणण लॻी। रिपोर्ट मूजिबि औरत पंहिंजे मुड़ुस ते एतिरो तशदुद कयो जो संदसि आङुरियूं भॼी पयूं। बाद में मुड़ुस बि रद्द अमल ज़ाहिर कंदे ज़ाल खे गल ते चमाट हणी कढी। चमाट लॻण सबबि औरत जे कननि जो पर्दो बस हिकिड़ो मुतासिर थियो। जॾहिं ॿिन्ही जो केस अदालत में पहुतो त 24 वरनि जे मुड़ुस बयान ॾिनो त मोचड़ा हणण जी शुरूआत पहिरियां ज़ाल कई। उन खां अलावा मेडिकल रिपोर्टुनि मूजिबि औरत जी पेशानी, नक, ॻिची ऐं सीने ते ज़ख़्मनि जा केतिरे निशान ॾिसण में आया। उन खां अलावा संदसि कन जो पर्दो बि मुतासिर थियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।